मखदूम साहब जो खत खणी वियो ज़हर पीर मुंहिंजो पुटु मुरीद लगारी आहे। मुंहिंजी माउ खे मारी तरह मुंहिंजे माइटनि कुझु कोन कयो असां हर ज़ुल्म कई मूंसां तरह तरह जो जुठियूं कई। अली गुल पुटु मखदूम साहब जो खत खणी वियो ज़हर पीर मुंहिंजो पुटु मुरीद लगारी आहे। कुआड़ इंसान नवाज़ लगारी अज़ल भती मुंहिंजो बच्चो बेदर्दीअ सां मारे कुआड़ियूं हणी पोइ मुंहिंजे बच्चे खे लत ॾेई साह कढी पोइ ॿधी छॾियो। पोइ डोड़ियसि कयसि मुंहिंजो इंसाफ़ नथो करे सभु कुझु सबूत जज साहब वटि पुॼी लाने। हिननि जी ज़मानत पई थिए मूंखे धमकियूं मिलनि पियूं त निकिरंदासूं आके मारींदासूं। हिन जी ज़मानत मूं ग़रीब जी ॿुधो त हिन जी ज़मानत रद्द थिए। ऐं ग़रीब आहियां सॼो ॾींहुं पिना थी त मूंखे पिने नथो मिले। ख़ासि केलीअ जे घर में मुरीद लगारीअ जी न्याणी मुंहिंजी न्याणी मुरीद जे घर में असांजी ॾे वठ माइटी जहिड़ो हलियो पिए। पोइ मुंहिंजो पुटु वियो खत खणी मखदूमनि जो पोइ मारे मुंहिंजे बच्चे खे बेदर्दीअ सां सॾु कयईं दर ते। पोइ निकिरी आया मुंहिंजे बच्चे खे बेदर्दीअ सां कुहाड़ियूं हणी मारे वाह में ज़ुल्म सां पोइ मुंहिंजो पुट खे ॿोड़े छॾियऊं। मूंखे हाणे धमकियूं बि मिलनि मुंहिंजो ख़तरो आहे मुंहिंजे बच्चनि खे मुरीद लगारीअ जी घर में मुंहिंजी न्याणी आहे मारल ऐं हाणे मूंखे ख़तरो आहे हिन जो ॿुधो अथव हिन जो ज़मानत ते ही निकिरनि पिया। मूंखे ख़तरो आहे मूंखे चवनि था आया मुरीद लगारीअ जी मारवी ज़ाल आहे हाणे थो चवे त आउं मारींदुसि निकिरंदुसि हिन जी ज़मानत रद्द। मूं ग़रीब मिसकीन जो मखदूमनि खे चयो अर्ज़ु आहे मुंहिंजो जज के साहब खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजो इंसाफ़ कर। मूं ग़रीब जो मिसकीन जो केरु कोन्हे। मुरीद लगारी अली गुल ख़ासि केली जंहिं मुरीद लगारीअ मारियो पहिरीं शुरूआत मूंखे कुहाड़ी हईं अथसि जेको गंढ वहे पियो फट। पोइ डॉक्टर मुंहिंजो इलाजु कोन थो करे रतु वहे पियो ढप थी विया पेट में ऐं ग़रीब जो को हाल कोन्हे को। ऐं मूंसां नई मूंखे मारियो कुहाड़ी लॻल आहे पेट में किनी थी वई आहे। मुरीद लगारी आहे जंहिंजे घर में मुंहिंजी थी हुई अली गुल ख़ासि केली हुनजो न्याणो हो मुरीद लगारीअ जो। बाबा मूंसां इंसाफ़ थी वञे। मुंहिंजी माउ खे मारी तरह मुंहिंजे माइटनि कुझु कोन कयो असां हर ज़ुल्म कई मूंसां तरह तरह जो जुठियूं कई तॾहिं ॿियो बच्चनि जे करे वेठी हुयसि मार ज़ुल्म में। ऐं हिन मुंहिंजी माउ खे मारियो हींअर डॉक्टरनि जवाबु ॾेई छॾियो आहे असीं बि इलाजु कोन था कराए सघूं न को छा असीं ग़रीब मिसकीन किथां आणियूं खाऊं पिनियूं असांजी माउ असांजो पिनियो थी ठाराए ऐं मुंहिंजे भाउ खे बि मारियो अथसि असांखे इंसाफ़ खपे। ऐं हिन जिन कातिलनि खे फांसी ते लॻायो जो असांजो जज साहिब बि कोन थो ॿुधे ऐं असांजो अर्ज़ु आहे त हिन टिनिनि खे फांसी ते चाढ़े ज़मानत रद्द कई वञे ऐं मारे कुटियईं जंहिं हाणे जहिड़ो निकिरंदुसि तोखे मारींदुसि तुंहिंजी माउ खे जान जो ख़तरो आहे हिन कातिलनि खे टिनिनि खे फांसी जी सज़ा ॾिनी वञे।